रिस्पॉन्सिबिलिटी असांखे ईअं लॻंदी आहे त घर जी रिस्पॉन्सिबिलिटी औरत जी या मर्द जी कोन्हे, मर्द सिर्फ़ु ॿाहिरि वेंदो ऐं कमु कंदो। तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? तव्हांजी स्पेसिफिकली पंहिंजी पर्सनल ज़िंदगी जेका आहे उहा कीअं गुज़री आहे ऐं छा ईअं हो त असां ॿाहिरि बि कमु कयो पिए पर थोरो सो हाउस होल्ड में बि थोरो इंट्रस्ट ॾेखारियो पिए, छा ईअं हो महबूब साहब? मां पंहिंजे जॉब जे सिलसिले में घर खां ॾाढो ॿाहिरि आयुसि। PhD करणु वियुसि 4 साल त बि घर खां ॿाहिरि, वरी शिकापुर में जॉब कयमि त बि 4 साल ॿाहिरि, वरी प्रिंसिपल थी वियुसि त बि 4 साल ॿाहिरि, वरी कैडेट कॉलेज में वियुसि, सांगड़ में प्रिंसिपल थी त 4.5 साल उते ॿाहिरि, वरी नवाब शाह में वियुसि DG थी, वरी उते घर खां ॿाहिरि, वरी जामशोरे में डायरेक्टर थियुसि ब्यूरो जो, वरी बि घर खां ॿाहिरि। त मुंहिंजी जॉब जी जेको आहे वॾे में वॾो हिसो जेको आहे मां घर खां ॿाहिरि रहियो आहियां। ऐं मुंहिंजी गैर हाज़ुरी में मुंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं तरबियत में मुंहिंजी घरवारी जो तमामु वॾो किरदारु आहे। सही, तमामु वॾो किरदारु आहे। ऐं जॾहिं मां PhD करणु वयुमि पे त मां हुन खां बाक़ाइदा वेही इजाज़त वरिती। मुंहिंजो 4 सालनि जे लाइ मां ॿाहिरि वञा थो, 4 ॿार आहिनि जिन जी ज़िमेदारी तूं खणी सघें थी त पोइ मां वञा, जे न त पोइ ख़ुशि आहियूं। त हुन चयो त मां ज़िमेदारी खणां थी, तव्हां भली वञो। पोइ मूं पंहिंजे बाबा खां इजाज़त वरिती, उन बि चयो त वञो। अमड़ इजाज़त न पई ॾे। मां वॾो पुटु हुउसि घर में वग़ैरह, त हो चए पई त मां अकेली थी पवंदी सलाह मसलत वग़ैरह, पर फाइनली पोइ उन बि एग्री कयो। त मुंहिंजी ज़िंदगी में जेको ॿारनि जी तरबियत जे हवाले सां जेको मुंहिंजो जेको ख़्यालु हुयो, सोच ऐं महिनत कईसीं, उन में मूंसां मुकमिल तौर ते ॿांह ॿेली मुंहिंजी घरवारी थी बीठी, उन करे जेको इहो असांखे कामयाबी थी। अल्हम्दुलिल्लाह सभिनी ॿारनि खे मुकमिल तालीम ॾियारीसीं। मुकमिल तालीम जेका थींदी आहे, 2 पुट उन्हनि PhD कई आहे। हिकिड़ो पुटु जेको आहे अमेरिका में मेडिसिन्स में फेलोशिप थो करे, हिकिड़ी न्याणी जेको आहे सो हुन MBA कई, ॿी न्याणी ग्रेजुएशन कई। त अहिड़ी तरह इहो मरहलो, इहो मामिलो घर जो मुंहिंजो बे इंतिहा सुठो हलियो आहे। माशाल्लाह। चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु हूंदो आहे। हिते ई जेको एग्ज़ाम्पल आहे उहो एक्चुअल नज़र अचे थो। माशाल्लाह। तस्लीम तस्लीम हा, तस्लीम हिते असां तस्लीम कयूं था। अच्छा, केतिरो ख़ूबसूरत न हे रिश्तो जेको हस्बैंड वाइफ जो ख़ुदा ताला ठाहियो आहे, एॾो ख़ूबसूरत रिश्तो आहे। ऐं उन रिश्ते में जॾहिं तव्हांखे सेटिस्फिकेशन मिले थी त तव्हांजी ज़िंदगी, चवंदा आहिनि त जीअं असां पहिरीं पिया ॻाल्हायो त इंसानु अगरि सुठियूं शयूं करे थो उनजे फेस मां ख़बर पवंदी आहे, ईअं मूंखे लॻे थो तव्हांजी ज़िंदगी जॾहिं पुरसुकून हूंदी आहे न, त तव्हांजो पंहिंजो अंदरु ॿुधाए रहियो हूंदो आहे। तव्हांजो उथणु, तव्हांजो वेहणु, तव्हांजो ॻाल्हाइणु, तव्हांजो तरीक़ो, उहो ॿुधाए रहियो हूंदो आहे त तव्हांजी ज़िंदगी केॾी पुरसुकून आहे। ऐं तव्हांजो त बख़ूबी ॿुधाइनि था। बिल्कुलु इहा तव्हांजी ज़िंदगी त बख़ूबी ॿुधाए थी। तव्हां बिल्कुलु सही जेको आहे सो निशानदेही कई आहे। घर जो सुकून जेकॾहिं मर्द खे आहे त ईअं सम्झो त हुनजा 70% मसइला हल आहिनि। पोइ इत्मीनान सां वेही बाक़ी दुनियादारी कंदो, जॉब कंदो, ॿारनि खे जे मामलात ते वेही ॻाल्हाईंदो। ऐं मूं पंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि खे जेको आहे पंहिंजो दोस्त सम्झी रखियो आहे। पोइ जॾहिं बि असां डाइनिंग टेबल ते विहंदा आहियूं गॾु मानी खाइण, त दुनिया भर जे हर मसइले ते ॻाल्हाईंदा आहियूं। न्याणियूं पंहिंजे घर जा मसइला ॿुधाइनि, वरी उनखे असां शेयर कयूं, वरी डिस्कस कयूं, पुट ॿुधाइनि। अहिड़ी तरह नूंहर जेके आहिनि उहे वरी डायरेक्ट ॻाल्हि कंदियूं त बाबा हाणे हीअ ॻाल्हि आहे, कीअं कजे वग़ैरह। इहो पोटा आहिनि, ॾोहिटा आहिनि, उहे माशाल्लाह पंहिंजो हाल वाल कंदा। त जेकर मां इहो दावा कयां त असांजी हिकिड़ी आइडियल फैमिली आहे, त इन में को वधा न थींदो। ऐं उन में अलाह ताला जो वॾो करम शामिल आहे, रब साईं जी वॾी महिरबानी शामिल आहे। मूंखे अहिड़ी पुरसुकून ज़िंदगी गुज़री। माशाल्लाह। हिकिड़ी शइ जेका मूं महसूसु कई आहे दुनिया में, ऐं मां चाहियां थो त भली दोस्त ॿुधनि, त
जेको दुआ वारो फैक्टर आहे ज़िंदगी में उहो वॾो कमु थो अचे। कंहिं मिसकिन जी जेका आहे सा मदद करणु, कंहिं ग़रीब खे जेको आहे सो राह ॾेखारणु इन मामलात में किथे बि, ऐं जेकॾहिं कंहिं दिलि सां दुआ कई उहा कंहिं वॾे माण्हू जी दोस्ती खां बहितर आहे त उन ग़रीब दुआ हुजे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। मां पंहिंजो कैडेट कॉलेज सांगड़ में हुउसि, उते मां खे 100-125 ऑर्डर्स ॾिना, ॿियनि जाइनि ते ॾिना वग़ैरह। इहो पाकिस्तान इंटरनेशनल स्कूल जद्दा जो प्रिंसिपल हुयुसि, उते ऑर्डर ॾिनासीं। कॾहिं बि कंहिं बि मामले में मां समझौतो न कयो ऐं उन्हनि खे मेरिट ते ॾिनुमि, ऐं उहे माण्हू जेके उतां जा मक़ामी हुया, इहो हमेशह मुंहिंजी प्रायोरिटी हूंदी हुई त जेके जंहिं शहर में इदारो ठहियो आहे पहिरियों हक़ु उन्हनि जो आहे। पोइ उनजी न मोट में जेका दुआ मिले थी उन जा मुआविज़ा मां ॾिसंदो आहियां।